जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं टंडो गुलाम हैदर जे इलाइक़े फाज़ल टाउन में, जिते अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते जवाबदारनि पारां शाहनवाज़ लिगारी खे सिधियूं गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। वधीक अचो त संदनि वारसनि सां ॻाल्हायूं, पाण खे छा था ॿुधाइनि। मसइलो इहो आहे त हिकिड़ो मनशात फ़रोश हुयो ऐं हिन जो कारोबार इहो पीपल्स पार्टी जी हुनखे सपोर्ट हुई। ऐं मूं पीर अहमद जान सरांदी 8 ॾींहं अॻु चयो त मूंखे बि थ्रेड आहे, ठीकु आहे, पर मुंहिंजो तूं पाण फाथो पियो आहीं पीढ़ी वारे मसइले में। भई इहे ॻाल्हियूं रहंदियूं रहियूं। एस एच ओ खे चवंदो रहियोसीं, एस एच ओ असां सम्झाए छॾियो आहे, मुंहिंजी FIR दाख़िल न थी सघी। ऐं नतीजो इहो निकितो, राति 12:15 ते ही आया ऐं हथियारनि सां रेस थी। फायरिंग खां अॻे चाचे खमू चांग हिदायत चांग खे नंबर लॻाए फ़ोन ते इन कातल सां ॻाल्हाई त बाबा इन तव्हांजो माण्हू आहे, चई असांजी पार्टी जो माण्हू आहे, असीं सम्झायूंसि था। हिदायत चांग खे फ़ोन मिली, उन खां पोइ इहो वाक़ियो फ़ौरन उन गोलियूं छूट करे ॾियूं, मामिलो थियो। ज़ाहिर आहे असां सिधी सही ॻाल्हि आहे, एजाज शाह बुखारी या हिदायत चांग खे सम्झंदासीं। ऐं मुंहिंजो नौजवान भाउ बिना गुनाह मासूम शहीद कयो अथनि 2-3 बार। ऐं असां ज़्यादती आहे, सियासत पंहिंजी जॻह ते आहे, पर हीउ जेको आहे हिननि जेको पीपल्स पार्टी कमु कयो आहे ऐं इहो इनखे शर्म हुजणु खपे। जी सर, 4 जवाबदारनि 4 ई बदिजी विया। अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं नौजवान सां एतिरी वॾी ज़्यादती ऐं मुसलसल उनजो भार मुसा खां लॻाए ॿुधाईंदो रहियो उन्हनि खे त मूंसां थ्रेट्स आहिनि। SHOs खे इन्हनि खे पुलिस खे बार बार इन्फॉर्म कयो उनखे, छो त उनखे सियासी पुष्पनाई हासिलु हुई। तव्हां ख़ुदि उन भाउ जो इंटरव्यू ॿुधो आहे त उहो चवनि था त असां सियासी इंतकामी कार्रवाई पहिरीं उहो इलेक्शन में बीठो ऐं जेको बि हिन साम्हूं सो एतिरो इक़्तिदार में रहिया आहिनि, हू पंहिंजे साम्हूं ईंदड़ हर रुकावट खे इन ई नमूने कुचलीनि पिया। चाहे उहो मूंसां जेको हींअर 4 हफ़्ता तव्हां ख़ुदि ॾिठो आहे त इलेक्शन वेड़े नतीजो थियनि, छो त हिननि जे हथां न कंहिंजी जान महफ़ूज़ आहे, न कंहिंजो माल महफ़ूज़ आहे, न कंहिंजी इज़त महफ़ूज़ आहे। त असां जेको आहे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे, इन जी जेका पुष्पनाई कंदड़ आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई। उहो बेगुनाह शहीद थियो आहे ऐं असांजी वसवारनि खे अपील आहे त उन्हनि ज़ालिमनि खे, कातिलनि खे कैफ़र किरदार ते पहुचायो वञे। असांजो इहो ई मुतालिबो आहे, उनखे सज़ा मिली वञे।